बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं हाकिम अली नारी जो अॼु हिकु नए मौजू सां गॾु। अक्सर दोस्त डायरी लिखंदा भी आहिनि त डायरी पढ़ंदा भी आहिनि। डायरी जा के वर्क अहिड़ा तारीख़ जो अज़ीम हिसो बणिजी वेंदा आहिनि जेके कॾहिं बि विसारे न आहिनि सघिबा। हिकु डायरी मां हिकिड़ो नोट पढ़ियो वियो त थॉमस एडिसन ज़हनी तौर ते मज़ूर ॿार हो, पर हिकु अज़ीम माउ हिन सदीअ जो सभ खां वॾो साइंसदान बणायो। हीउ नोट थॉमस एडिसन जी डायरी मां ई वरितो वियो। हिन नोट जे पुठियां कहिड़ी कहाणी आहे अचो त हुन जे बारे में कुझु मालूम करियो। थॉमस एडिसन जॾहिं नंढो ॿार हुयो त बुखार जी कैफ़ियत जे करे हू ज़हनी कमज़ोरीअ जी कैफ़ियत में मुब्तला थी वियो ऐं काफ़ी कम बहितर न करे सघंदो हुयो। जंहिं स्कूल में हू पढ़ंदो हुयो, उस्ताद काफ़ी कोशिश जे बावजूद भी हुनखे सही तरह सां रिज़ल्ट में एक्टिव न ॾिसंदा हुया। हिकु दफ़ो हुननि जे उस्तादनि मायूस थी हुनखे हिकिड़ो लिफ़ाफ़ो ॾिनो जेको बंदि हुयो ऐं हुनखे चयो वियो त इहो तव्हां पंहिंजी माउ खे वञी ॾिजो। थॉमस एडिसन जॾहिं घर पहुतो, घर मोटी आयो, हुन उहो लिफ़ाफ़ो पंहिंजी माउ खे ॾिनो। हुनजी माउ उहो लिफ़ाफ़ो खोले पढ़ियो। जॾहिं हुन लिफ़ाफ़े खे गौर सां पढ़ी ॾिठो त उहा ॾाढी मायूस थी पई ऐं परेशान थी पई, पर फौरन ई पंहिंजे हालात ते कंट्रोल कंदे, पंहिंजे अहसासात ते ज़ाब्तो आणींदे हुन पूरे एतमाद लहजे में पुट खे चयो त पुट, तुंहिंजे उस्ताद मूं ॾे लिखी मोकिलियो आहे त तुंहिंजो पुटु जीनियस आहे ऐं असांजो स्कूल हिन जे लाइ तमामु नंढड़ो आहे ऐं हिते जेके उस्ताद आहिनि उहे एतिरा भला न आहिनि जो हिनखे सुठो सेखारे सघनि। इन जे करे बराए महिरबानी तव्हां हिनखे घर में पाण सेखारियो। उन खां पोइ हुनजी माउ इहा ज़िम्मेवारी खईं ऐं थॉमस एडिसन खे पंहिंजे घर में सिखिया ॾियणु लॻी। जॾहिं बुनियादी सिखिया हुन पंहिंजी माउ वटां हासिलु कई, वक़्तु गुज़रियो, हालात तब्दील थिया। हिकु वक़्तु अहिड़ो आयो जो थॉमस एडिसन दुनिया जी तारीख़ी किरदारनि मां हिकु अज़ीम किरदारु ॻणिजणु लॻो। हीउ हिकु बहितरीनु साइंसदान जे तौर ते सुञापजणु लॻो। इन जूं खोड़ सारियूं इजादात जिन तारीख़ जे वर्कनि ते तमामु वॾा नाला लिखाया हुया, जिन मां हिकिड़ी इजाद बल्ब बि आहे। बिल्कुलु, थॉमस एडिसन जॾहिं बल्ब जे फार्मूले ते कमु कयो त तारीख़ लिखे थी ऐं किताब कुझु लिखनि था पिया त लॻभॻि 99 दफ़ा हू बल्ब ठाहिण में नाकाम वियो। किथे न किथे को नुक़्स अचण जे करे, किथे न किथे का ख़ामी अचण जे करे हू बल्ब ठाहिण खे सही नमूने सां सरअंजाम न पियो थी सघे। उनजे बावजूद बि हुन हिमत न हारी, हुनजो हौसलो घटि न थियो। हुन पंहिंजे फार्मूले ते वर्क करणु शुरू कयो ऐं हर ख़ामी खे कवर करण जी कोशिशि कई ऐं आख़िरकार उहो वक़्तु अची वियो जॾहिं थॉमस एडिसन बल्ब खे ठाहे करे बहितरीन तरीक़े सां चमकंदड़ रोशनीअ जो हिकिड़ो ॾीओ दुनिया जे साम्हूं आंदो। जॾहिं बल्ब ईजाद थी वियो त राति जी कारी ऊंद रोशन बणिजी वई ऐं राति जो बि ॾींहं जी रोशनी नज़र अचणु लॻी ऐं माण्हू राति जे टाइम में बि पंहिंजी ज़रूरतुनि जे कमनि कारनि खे बहितर अंजाम ॾियणु लॻा। हूअं त साइंसदान थॉमस एडिसन जो अञा बि ॿियूं बि केतिरियूं इजादात आहिनि, पर हुनजी बहितरीन इजादात मां हिकिड़ी इजाद एडिसन जी जेका आहे बल्ब पिणु आहे। हाणे जंहिं टाइम ते थॉमस एडिसन हिकिड़ी बहितरीन साइंटिस्ट जे उहिदे ते हुयो, उन टाइम ते हू कंहिं कमकार जे साने पंहिंजे घर जे कुझु पुराणनि कागज़नि खे जाचे रहियो हो त अचानक हुनखे उहो लिफ़ाफ़ो हथु अची वियो जेको नंढे हूंदे हुनखे उस्ताद लिखी ॾिनो हुयो। जॾहिं हुन लिफ़ाफ़े खे खोले पढ़ियो त हू हैरान रहिजी वियो ऐं परेशान थी वियो, छो त उन लिफ़ाफ़े ते जेको उस्ताद जो लिखियलु नोट हुयो उहो थॉमस एडिसन पढ़ियो, उहो हीअं हुयो। हुन ते लिखियलु हुयो त मोहतरमा, तव्हांजो पुटु वॾो बेवकूफ़ ऐं ज़हनी तौर ते मज़ूर आहे। असां हाणे खेसि पंहिंजे स्कूल में नथा रखी सघूं। बराए महिरबानी हिनखे पाण वञी तव्हां तरबियत ॾियो। इन जुमिले खे जॾहिं थॉमस एडिसन पढ़ियो त हू हैरान थी वियो त छा मां पंहिंजे बचपन में ज़हनी कमज़ोरी वारी कैफ़ियत में हुयमि ऐं उस्तादनि मूंखे दुनिया जो कमज़ोर ऐं नाकाम ॿार सम्झी करे स्कूलनि मां धिकारे छॾियो। मुंहिंजी माउ मूंखे अॼु उन मर्तबे ते पहुचायो आहे जो मां दुनिया जो अज़ीम साइंसदान शुमार थियणु लॻो आहियां। उन खां पोइ
थॉमस एडिसन पंहिंजी डायरी खई ऐं उन डायरी ते ही अज़ीम नोट लिखियो त थॉमस एडिसन ज़हनी तौर ते माज़ूर ॿार हो पर अज़ीम माउ हिन सदीअ जो सभ खां वॾो साइंसदान बणायो। साथियो, थॉमस एडिसन जी ज़िंदगीअ मां असांखे ॿ सबक मिलनि था। हिकु त माउ हर ॿार जो बुनियादी ऐं बहितरीन तरबियतगाह हूंदो आहे। जेके ॿार ई माउ वटि सुठे नमूने सां नशो निमा ऐं तरबियत हासिल कनि था उहे अॻिते हली दुनिया जा चालाक, चुस्त ऐं तमामु कामयाब इंसान बणजनि था पिया। उन खां अलावा ॿियो जेको थॉमस एडिसन जी ज़िंदगीअ मां असांखे सबक़ मिले थो उहो इहो आहे त जॾहिं तव्हां कंहिं बि मक़सद ते कमु कयो था पिया त उन में जल्दीअ में मायूस ऐं नाकाम न थींदा कयो। पंहिंजी कोशिश खे कंटिन्यू रखो ऐं उन कोशिशुनि जी खामियुनि खे कवर कंदे जेकॾहिं हिमत न हारींदव ऐं कमु कंटिन्यू कंदव त आख़िरकार इंशाअल्लाह उन जे अंदरि कामयाबी हासिल करे वठंदव। साथियो, ही हुयो थॉमस एडिसन जी ज़िंदगीअ ते तबसरो जेको तव्हांजे साम्हूं पेश कयोसीं। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौज़ूअ सां तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.